This program is sponsored by Supreme Universal Beyond Spaces, co-sponsored by Jet King Training Right to Career Bright, Vivekanand Education Society, Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, the Navjeevan Cooperative Bank Limited, Sadhana Sehkari Bank Limited, Nagpur. सिंधु दर्शन गाने बजायूं बोली बजाई। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। नमस्कार, मां चंदा विरानी करियां थी तव्हां सभिनी जो स्वागत सिंधु दर्शन में। ऐं ॿुधायो थी हिकु सची ॻाल्हि त अॼु जे तकनीकी ज़माने में किथे फेसबुक त किथे व्हाट्सअप ऐं किथे ट्विटर अलाए छा लॻो पियो आहे। तंहिं विच में असीं बि थोरी कोशिशि कयूं था वेबसाइट ज़रिए तव्हां ताईं पहुचण जी। Wanna dance? Yeah, yeah. Okay, 1 or 2 or 3 or 4. मुझे को खट्टी आयो खैर सा हो जमालो, मुझे को लड़ी आयो लाड़ सा हो जमालो, मुझे के सोनी मुंडी चीच में हो जमालो, मुझे के साओ लकुण हथ में हो जमालो। जमालो मुझे जो अखियूं रबर रखियूं थई हो जमालो, ओ मिंजो जमालो जतन ता हो जमालो, हो जमालो जानी जमालो, हो जमालो जानी जमालो, हो जमालो जानी जमालो, हो जमालो जानी जमालो, जमालो होय जमालो होय जमालो हो। I wanna sing. वाह वाह, प्रोग्राम जी शोभा वधाइण पधारिया रायपुर जी शदाणी दरबार जा गादी नशीन संत शिरोमणि सतगुरु साईं युधिष्ठिर लाल जी ऐं माता श्री दीपिका देवी जी, जिनखां आशीर्वाद वठण पहुता मुरलीधर मखीजा, निर्मला वाधवानी, अरुणा जेठवानी, श्रीचंद सुंदरानी ऐं ॿिया नाम वारा, जिन जो बि वॾो स्वागत सत्कार कयो वियो हिन गीत संगीत जे महफ़िल सां। गीत संगीत सां गॾु महिलाउनि जो सम्मेलन बि सुहिणे नमूने पार पियो, जंहिंजो मुख्य उद्देश्य हो अॼु जी महिलाउनि जो सिंधी भाषा ऐं संस्कृति जे वाधारे में योगदान। ख़बर ते नज़र हुई विनीता भावनानी जी। गुजरात
अहमदाबाद जे बांटवा शहर में स्वामी लीलाशाह महाराज जी जे असीम कृपा सां श्री हीरानंद कृष्णानी जी ऐं राजूभाई वाधवानी जे नेतृत्व में कयो वियो 20 जोड़नि जो सामूहिक विवाह, जंहिंमें साथ ॾियण वारनि में मुख्य हुआ कन्हैयालाल आसनानी, इंद्र कुमार बिजानी, घनश्याम दास देवनानी ऐं सुनील जेठवानी जी। ख़बर ते नज़र हुई असांजी मीडिया एसोसिएट हीना अगनानी जी। सिंधी समाज, सिंधी युवा ऐं सिंधी संस्थाऊं थियण घुर्जनि हिन उद्देश्य सां ऑल इंडिया सिंधु सेना संगठन पंहिंजे राष्ट्रीय अध्यक्ष श्री देवानंद फेरवानी जी जी अध्यक्षता में ऐं पंहिंजनि साथियुनि ओम प्रकाश दादलानी, भरत खुशलानी, संजय चंदीरामानी ऐं कमलेश चंदनानी जी जे सहयोग सां राजस्थान जे पुष्कर में रखियो 2 ॾींहंनि जो सेमिनार ऐं गॾोगॾु पातो साधु संतनि जो आशीर्वाद। गुजरात जे अहमदाबाद शहर में मनीनगर खोखरा सिंधी पंचायत जे पारां विजय समतानी जी जे नेतृत्व में रखियो वियो हिकु सांस्कृतिक प्रोग्राम। हिन प्रोग्राम में सहयोग ॾिनो भारती केवल रमानी, अमूल आहूजा ऐं असांजे सिंधु दर्शन जा सिंधियत जा शहदाई हरेश अगनानी जी। ख़बर ते नज़र हुई असांजी मीडिया एसोसिएट हीना अगनानी जी। रामनवमी जो अवसर हो, लाल साईं जो मंदिर हो, श्री राम शोभा यात्रा सिंधी जनरल पंचायत जनकपुरी नई दिल्ली पारा कढी वई जनकपुरी जे सभिनी मंदिरनि में, जंहिंजो स्वागत कयो प्रेसिडेंट रूप गरीबदासानी ऐं जनरल सेक्रेटरी दीपक मुरजानी जी। ख़बर ते नज़र हुई दीपक गुरनानी जी। सिंधी महिलाउनि जी नई टही युवा एकता संगठन गोंदिया जी महिला समिति अध्यक्षा तमन्ना मटलानी जी जे नेतृत्व में आयोजित कयो समर कैंप, जंहिंमें 116 सिंधी सखियुनि जी वर्कशॉप थी ब्यूटी टिप्स के सीखण जे लाइ। प्रोग्राम के सफल बनाइण में साथ ॾिनो सपना आहूजा, वंदना कुंदनानी, पूनम वाधवानी, तान्या भागवानी, सोनम कोडवानी, सरिता मनुजा, प्रियंका निचवानी, रीना गुरनानी, अनीता दास ऐं संगीता गुरनानी जी। दादा शाह मुंबई जे खार जिमखाना में साधु वासवानी मिशन जे पारां ऐं SPM चेयरपर्सन कृष्णा कुमारी जी जे नेतृत्व में दादा JP वासवानी कई सिंधियुनि सां रूबरू हां। ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जे मीडिया एसोसिएट श्री डॉक्टर विजय जेसानी जी। राजस्थान जे एजुकेशन मिनिस्टर श्री वासुदेव देवनानी जी अक्षय पात्रा फाउंडेशन जे पारां विराया 16,000 खां भी वधीक ॿारनि खे नया जूता। ख़बर ते नज़र हुई महेश देवनानी जी। सिंधी साहित्य अकादमी ऐं भारतीय सिंधु सभा भोपाल पारां सिंधी लैंग्वेज डे जी गोल्डन जुबली ईयर ते हिकु संगीत जी सुहानी शाम जो आयोजन थियो रविंद्र भवन में, जंहिंमें चीफ गेस्ट हुआ मंजुला निचानी जी, प्रेसिडेंट ऑफ केसी कॉलेज एंड इंटरनेशनल सिंगर महेश चंद्र जी, अशोक रोहानी जी जेके विधायक आहिनि जबलपुर जा। हिन शानदार ख़बर ते पंहिंजी नज़र रखी राजेंद्र प्रेमचंदानी जी। साहित्य सरताज स्वर्गीय श्री किरत बाबाणीअ खे सिंधु शोधपीठ देवी अहिल्या विश्वविद्यालय इंदौर पारां मिलियो साहित्य अकेडमी पुरस्कार। ख़बर ते नज़र हुई मनीष देवनानी जी। दुबई जे वर्ल्ड ट्रेड सेंटर में डॉक्टर विजय जेसानी ऐं उन्हनि जी अर्धांगिनी हंसा जेसानी रखी आर्टिस्टिक इम्प्रेशन आर्ट एग्जीबिशन, जंहिंमें हीरो नंबर 1 फिल्म स्टार गोविंदा आहूजा बि लगाया 4 चंड। ख़बर ते नज़र हुई दुबई जी मीडिया एसोसिएट श्रीमती बिनीता नागपाल जी। विश्व जे कुंड कुर्छ मां अचण वारनि ॾींहंनि में थियण वारनि सिंधी उत्सवनि जूं जानकारियूं ऐं झलकियूं हलचल ख़बरुनि में। मुंबई सिटी में फैशन एंड लाइफस्टाइल जी मची आहे हबड़ तबड़। Change your style with Manage Mantra exhibition in this summer. Don't wait and fix your date. Pink Almari 14 June and 19 July. Lucy Worley Mumbai. Pariniti 3rd July JV Merit Juhu Mumbai. 13 July Lower Parel. Fashion ji kahani budai thi tamake fashion designer Poonam Ramchandani. 24 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन अलायंस ऑफ द ग्लोबल सिंधी एसोसिएशन जे तत्वदान लगातार 8 ॾींहं सिंधी ॿोलीअ जी मचंदी मौज ऐं बहार 17 जून खां 25 जून ताईं सिंधी झूलेलाल क्रूज में सिंगापुर खां हांगकांग तक। कभी न भूलिजो
सब्सक्राइब ज़रूरु कजो। ॾेखारियांव न कीअं सब्सक्राइब कबो आहे, ख़बर त हूंदा पर वरी बि हिकु दफ़ो ॾिसो। सिंधु दर्शन तव्हांखे कयो आहे डिस्क्राइब। हाणे तव्हांजी बारी आहे, कयो असांखे सब्सक्राइब। ॾाढो ई सवलो आहे ऐं फ्री बि अथव। सभिनी खां पहिरीं रेड कलर जो सब्सक्राइब जो बटन दबायो, पोइ पंहिंजो नालो, पंहिंजो एरिया, पंहिंजो मोबाइल नंबर लिखियो ऐं लिखो पंहिंजो ईमेल आईडी जेको ऑप्शनल अथव। यानी कि हुजे त लिखियो, न हुजे त न लिखियो। फीडबैक जो कॉलम बि अथव ऑप्शनल। हाणे दबायो सबमिट बटन खे। ॾिसंदा कि लिखियल ईंदो थैंक यू, यानी कि तव्हां जुड़ी विया सिंधु दर्शन सां। त ॾिठव असांजो सुहिणो सुहिणो ही सिंधु दर्शन जो प्रोग्राम। असांखे न भुलिजो ऐं मूंखे ॾियो इजाज़त। जय झूलेलाल।